नादी शहदादपुर में पुलिस तशद्दुद में फौत थी वियल हेडमास्टर अजीज जकरो वारे केस में नामज़द पुलिस एहलकारन के अदालत 4 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते FI हवाले करे छॾियो आहे। वधीक तफ़सील आहे असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेरा टीवी जे रिपोर्टर अली नवाज़ सरीवाल। जी अली नवाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शहदादपुर पुलिस हिरासत दौरान फौत थींदड़ जाम अजीज जकरो के कत्ल केस में नामज़द जवाबदार पुलिस एहलकार रफ़ीक उजड़ और नूर अली लाखो के शहदादपुर सिविल जज एजाज चांडियो की अदालत में FI पारा पेश किया वियो। सीनियर सिविल जज आसिफ सियाल मोकल ते हुजण सबब केस की ॿुधणी सिविल जज शहदादपुर एजाज चांडियो कई है। अदालत वकील जा दलील ॿुधण बैदि जवाबदारन के 4 ॾींहनि जी रिमांड ते FI नवाब शाह हवाले करे छॾियो आहे। जवाबदारन के 10 ॾींहं अॻु FI रिमांड में रखण बैदि 14 ॾींहं थी विया जॾहिं त वाक़े में मुलज़िम ॿियनि जवाबदारन SHO गुलाम शबीर दलवानी, पुलिस एहलकार महरम दरदरी, गुलू दरदरी कन्फर्म ज़मानत सुभाणे 25 नवंबर ते रखियल आहे। जी अली नवाज़, तव्हांजी महिरबानी।